हाकम तू पाण खे वॾो सुगर तो समझी। हाँ हाँ ओ अॼु मुंहिंजी गुज़ार बंदि ख़बर पए। हाँ बाबा तू गुजार तॾे हीअं भितर वांगुरु हणी भोर करे राजू हई। अचे थी गुज़ार त हाँ ओ अदाड़ियो उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए ई कान। हाणे गोल गोल ख़बर पए। हाँ अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए ई कोन। नोट अखर जी थिए ई कान। वाह सही वाह 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 अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए कोन। नोट अखर जी वाह सही वाह। नोट जी बाबा इक्की ॿधी नोट जी बचे का जुआ का नोट जी बचे का बैंक नोट जी बचे। वाह सही वाह अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए ई कोन। नोट अखर जी थिए ई अखर जी अल्फंब बे भला बे बकरी पे पलो ते तारो ते ठूठ बचे बचे। अल्लाह हाय को खाए जिम जे काफ लाम नून मीम अखर जी बचे बचे बचे। अल्लाह वाह सही वाह अखर जी नोट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 ताईं अखर जी बचे बचे 52 अखर जी बचे 50 अखर जी बचे। अल्लाह वाह सही वाह अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी कोन थिए। नोट अखर जी थिए ई कान। नोट अखर जी थिए ई कोन। नोट जी का घोर कोन थी चए बचे का ॿधी का इक्की कोन थी चए नोट जी बचे का अखर भूरी कोन थी चए बचे को रुपयो को 2 रुपया के 5 रुपया को 100 रुपया को 100 150 रुपया बचे। अल्लाह वाह सही वाह अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए ई कोन। नोट अखर जी थिए ई कोन। अखर जी का नोट जी छपाई कोन थी चए बचे अल्लाह बैंक नोट जी बचे का खुलियाई का ॿधाई नोट जी बचे। हाय हाय वाह सही वाह अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए ई कोन। नोट अखर जी थिए ई कोन। वाह सही वाह अखर जी छा थी चवे अखर जी जीम बचे लाम मीम बचे नून अखर जी बचे। हाय हाय वाह सही वाह नोट अखर जी छा थी चवे नोट जी इक्की ॿधी नोट जी कोन थी चए बचे अल्लाह नोट जी वाह सही वाह नोट जी छपाई कोन थी चए बचे को रुपयो को 1.5 रुपयो बचे को बचे 4 आना का पैसी का आनी बचे बचे। अल्लाह वाह सही वाह नोट अखर जी कोन थी थे। नोट अखर जी का पेश मद बचे का जेर जबर वाह जो कही वाह जो कही ताड़ी सही कर बाबा। अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए कान। वाह 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 अखर जी थई ज़बर वाह सही वाह नोटनि जी दस्ती। नोट जी अदाड़े उमिरि असांजे मुल्क में ज़बरदस्ती थिए ई कान। वाह सही वाह 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 जी न प्यारा दोस्तो हे गुजरात ॾिनी मुमताज़ मौलाई जेको सिंध जो नाले वारो सुगड़ आहे ऐं गुजरात भॻी फ़क़ीर हाकिम अली शहर सकण खां गुजरात हुई त अदाड़े उमिरि असांजे मुल्क में नोट अखर जी थिए ई कोन। अदा नोट जी दस्ती अखर जी ज़बर जीअं उमिरि पंहिंजी मारवी उमिरि खे थी चए त ज़बरदस्ती असांजे मुल्क में थिए ई कोन। त गुजरात तमामु सुहिणी ऐं सुठी गुजरात हुई ऐं उमेद कयूं था त हिन वीडियो खे वधि खां वधीक लाइक अॻिते कमेंट ऐं शेयर कंदा जीअं ही गुजरात असांजी उन्हनि नामियारे सिंध वारनि सुगड़नि ताईं पहुचे ऐं हू असांखे घुराइनि ऐं असीं वरी साॻियां ई असां पंहिंजी सिंध में मेला मोहबत जा मचायूं। महिरबानी।